अस्सलाम वालेकुम मां अली मदुराई तमारी सिर्फ एंटरटेनमेंट एंड म्यूजिकल चैनल मिस्टर नोबडी 7। अज मैं तव्हांजी खिदमत में एक अड़ो बेहतरीन सॉन्ग आंदो आहे जेको तव्हां ज़रूर पसंद कंदा। ही सॉन्ग जी तमाम घणी मूं तारीफ़ ॿुधी ऐं तमाम दोस्त हिन खे तमाम घणो ॿुधी रहिया त पोइ मूं सोचियो छो न मां बि पंहिंजी ऑडियंस खे इहो सॉन्ग ॾेखारियां। त पोइ अॼु ॾिसूं था हीउ सॉन्ग कीअं आहे, छो माण्हू हिन जी तारीफ़ ज़्यादा कनि पिया। हीउ सॉन्ग थर प्रोडक्शन तां मूं खयो आहे। थर प्रोडक्शन हिकु बहितरीन म्यूज़िक जो चैनल, तव्हां हिकु चकर ज़रूर उनखे विज़िट कजो ऐं सब्सक्राइब कजो। थर प्रोडक्शन सिंधी म्यूज़िक जो बहितरीन चैनल आहे ऐं जेकर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन खे दॿाए छॾियो। हीउ हिकु शादीअ जो सहरो आहे। इन सहरे जो सिंगर जेकी आहे से हो मेरा चना आहे। सहरे जो नालो आहे परे थियो पलंग तां मुंहिंजो मोर बीहंदो। त पोइ बिना टाइम वेस्ट करण जे हलूं था वीडियो जे तरफ़। Large of video, very nice, great.
इहो सॉन्ग तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो मूंखे तमामु बहितरीनु सॉन्ग लॻो तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो जेकॾहिं तव्हां अहिड़ी वीडियो ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं घंटीअ बटन खे दॿाए छॾियो ताकी असांजी हर अचण वारी नई वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरीं पहुचे त पोइ असीं अहिड़ी सॉन्ग्स वग़ैरह आणींदा रहंदा आहियूं तव्हांजी पसंदि आई तव्हांजी फरमाइश लाइ तव्हांजे लाइ त पोइ मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।